अल्लाह हथ का पाक खुदा मुस्तफ़ा के पंहिंजो हथ चवे, खुदा मुस्तफ़ा जे हथ के हथ चवे, उछलण के उछल चवे। फलम तक़तलूहुम वलाकिन्नल्लाह क़तलहुम। जंग जो मैदान हुजे मुझे मुस्तफ़ा करीम जे गुलामन जे हथों जेके क़त्ल थियन कुफार, रब चवे तहां क़त्ल न कया मां रब मुस्तफ़ा त मुस्तफ़ा जे गुलामन जे ला भी रब चवे त महबूब जेके तुझे गुलामन क़त्ल मां अल्लाह कया। यार सां लेखो न कर मुसलमान, मुझो महबूब उहो आ जंहिं जहिड़ो दुनिया में न थियो आ, न थींदो, न आयो आ, न ईंदो, न ॼाओ आ, न आशिक जो हिकिड़ो शेर चवां, होता अगर जमीन पे साया रसूल का, होता अगर जमीन पे साया रसूल का, चलता वो उम्मती कहाँ तक था रसूल का, चलता वो उम्मती कहाँ तक था रसूल का। इकड़ो मिसरो तो पढ़ा तवज्जो सां ॿुधजा। करते हैं बड़ी चौ तकता रसूल का, गिरता वो उम्मती कहाँ तकता रसूल का, होता अगर जमीन पे साया रसूल का। करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, जनाजे जो एहतराम करना हो ना, जनाजो अॻियों हले सभई पोयां, गुनाहगार जो हुजे तॾहिं बि अॻियां, नेकोकार जो हुजे तॾहिं बि अॻियां, किने कोझड़े जो हुजे तॾहिं बि अॻियां, मिसकीन मारूअड़े जो हुजे तॾहिं बि अॻियां। अंदाज़ो लगा त आख़िर मर दुनिया में जॾहिं ज़िंदा हुयो तॾहिं त केरु ग़रीब खे हथ बि कोन पियो ॾे, अॼु दुनिया छॾे वियो आहे त सभई अॻियों करे ऐं कुलनि ते खणी छो था हलनि। आशिक़ इन राज़ तां मया पंहिंजो मोहम्मद अली पर्दो कीअं खयो हा, चवे थो करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का। परिचय करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, होता अगर जमीन पे साया रसूल का। ये नात कहिजिया इमाम अहले सुन्नत अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जी। सही तो पढ़ा उन जो नालो पढ़ा, नारा रजा का लगता है दुनिया में इसलिए, नारा रजा का लगता है दुनिया में इसलिए, अहमद रजा के लब पे था नारा रसूल का, अहमद रजा के लब पे था नारा रसूल का, होता अगर जमीन पे साया
रसूल का डाल के वधाई दो हला कलाक थियो परवाह नाहे ॾेढ करे था छॾियूं अज़ीज़न मल वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझे करीम रब पंहिंजे महबूब जे पाक इस्म खे त पंहिंजे हुस्न जे पर्दन में छुपायो मगर मुझे करीम रब पंहिंजे महबूब जे नूर खे सभिनी में चमकायो जह जह में चाहो दुनिया त अॼु सवाल कंदी आहे दुनिया त अॼु सवाल कंदी आहे मुझे मुस्तफ़ा जे अमर जे लाइ मुझे मुस्तफ़ा जे बाबा जे लाइ दुनिया सवाल कंदी आहे त सुनो अब्दुल्लाह त उन वक़्तु दुनिया छॾे वियो जॾहिं अञा महबूब अमर जे वजूद में हुयो अम्मा आमिना दुनिया छॾे वई जॾहिं महबूब कुझु सालनि जा हुया ऐलान नबूवत खां अॻु में विया उन्हनि जी तारीफ़ छो था कयो उन्हनि जे जन्नती हुजण जा ऐलान छो था कयो ओ मुस्लमान खुदा जो ख़ौफ कर ओ मुस्लमान खुदा जो ख़ौफ कर मां इन जो मिसाल तोखे दुनिया जे नंढड़ीअ शइ सां ॾियां जेको आम ग़रीब माण्हू बि सम्झी वञे जेकॾहिं सुबुह जो खीर वारो तोखे खीर ॾियण ईंदो आहे रोज़ तूं उन खां खीर साफ़ थाम में वठंदो हुई अॼु ॿिए ॾींहं ते उन खीर जे थाम में गंद विझी करे उन जे आॾो वञी बीह जॾहिं खीर ॾियण वारो ईंदो निहारे चवंदो त अॼु खीर कोन लाहींदुसि चवंदे छो नथो लाहीं चवंदो अॼु थाव जेको आंदो अथई उहो हिन खीर जे लाइक़ु नाहे चवंदो या न चवंदो जेको थाव आंदो अथई इन थाव में गंद आहे तूं चवंदे त बड़ी वॾी ॻाल्हि आहे तूं पंहिंजे पैसनि जो मालिक तूं चवंदो पैसा पंहिंजी जॻह ते पर खीर नूर आहे खीर पीरा हिन खे पलीत थाव में कोन विझंदुसि ओ मुस्लमान जवाब ॾे हिकिड़ो खीरोली जंहिंजो मक़सद ई खीर विकिणण उहो बि खीर पलीत थाव में नथो विझे त मुंहिंजो करीम रब यार जे नूर खे पलीत जिस्म में कीअं आणींदो मुझे करीम रब पंहिंजे कुदरत सां उन्हनि वजूदन में उन्हनि पाक पेटनि में मुझे करीम मुस्तफ़ा जे नूर खे आंदो जो जॾहिं बि उहे दुनिया ते आया मुझे अल्लाह उन्हनि खे ईअं चमकायो जीअं मुझे मुस्तफ़ा जे नूर खे चमकायो जवाब ॾे ओ मंशुर ढंढ जे कपर ते रहण वारा जवाब ॾे त मुंहिंजे करीम आका जो नूर जंहिं पहिरें इंसान जे पेशानी में आयो उन जो नालो छा आहे जवाब ॾे चो ॾाॾो आदम चो ॾाॾो आदम ॿिए नंबर ते ॾाॾे आदम खां पोइ जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो उहो नूर जंहिं वजूद में आयो उन अम्मा जो नालो छा आहे जो ॾाॾी हवा छा नालो आहे हाणे मां तोखां थो पुछां गौर कर जंहिंजे चेहरे में मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत सां मुंहिंजे मुस्तफ़ा जो नूर रखियो अल्लाह उनखे रोशन कीअं कयो चओ मस्जूदुल मलाइका बणाए छॾी 6 करोड़ साल जन मलाइकनि इबादतूं कयूं रियाज़तूं कयूं रब खे उन्हनि जे इबादत जी परवाह नहीं महबूब जो नूर निर्वार करणो हुयो बेनियाज़ रब उन 6 करोड़ साल इबादतूं करण वारनि खे फरमायो जेकॾहिं पंहिंजो इबादतूं बचाइण था चाहियो
मुझे जन्नत में रहण था चाहियो त पोही जेको हाणे आदम तव्हां जे हथां तैयार करायो थम इनके तव्हां के सजदो करणो पवंदो ताज़ीम करनी पवंदी मुझा दोस्त अजीज जॾहिं फरिश्तन हुक्म ॿुधो हिकिड़े जॾहिं अर्ज़ कयो मौला ईअं कीअं तो करी मां त तुंहिंजो दीवानो हा तुंहिंजो परस्तार हा तुंहिंजी हमदो सना करण वारो हा रब फरमाए तो जॾहिं कायनात यार जे करे ठाही थम त तोखे वरी यार खो सवा कीअं क़बूल कया दुनिया जी तारीख़ ते निगाह विझो अल्लाह जन्नत में त सभई रहंदा हा जन्नत में बाक़ी रहणो कंहिंखे ॾिनो जन्नत मां तड़े कंहिंखे छॾियो जो जंहिं नूरे मुस्तफ़ा के सजदो न कयो रब हमेशह लाइ जन्नत मां तड़े छॾियो जंहिं नूरे मुहम्मदीअ खे सुञाणे सजदो कयो रब फरमायो तव्हांजी इबादत क़बूल आहे सदाई जन्नत जे मज़न में रहंदा रहो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम जे पेशानीअ में नूर के चमकायो वरी जॾहिं ॾाढी हवा जे वजूद में अल्लाह जे ज़ात बाबरकात मुझे मुस्तफ़ा करीम जे नूर के मुंतकिल फरमायो त उन ॾाढी हवा के कायनात जी उहा औरत बनाए जंहिं जहिड़ो रब ॿिए कंहिंखे बि कोन बनायो कायनात जी भी का भी अड़ी औरत बुधा जेका मर्द जे पासीअ मां निकती हुजे जो हिकड़ी ॾाढी हवा मलाइकन ॾाढे आदम जी मिट्टी ॻोही मलाइकन ॾाढे आदम खे मिट्टीअ मां तैयार कयो ॿुधाए त ॾाढी हवा खे कंहिं तैयार कयो छा मां तैयार थी जवाब ॾे अकुल बंद थी वेंदो दिमाग कम करण छॾे ॾींदो कीअं पैदा थी ॾाढे आदम जन्नत में हुअण जे बावजूद दिल में इरादो कई मौला मलाइकत आहिनि जन्नत त आहे पर मूंखे रूह जे रिहाण लाइ को मुंहुं जहिड़ो खपे मुंहिंजे रब हुक्म कयो कुल फयकून अल्लाह हुक्म कयो आदम अलैहिस्सलाम जो अखियूं खोले त भर में चोॾीअ जे चंड जहिड़ी सोणी हूर वेठी आहे अल्लाह ताला उन ॾाढी हवा के कायनात सॼे में मुख़्तलिफ़ छो बनायो त दुनिया के ख़बर पवे मां अल्लाह महबूब जो नूर जिते जिते मुंतकिल कंदो हा उन्हनि खे सॼी दुनिया खां निरालो करे छॾींदो हा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जिते जिते मुझे मुस्तफ़ा करीम जो नूर अल्लाह जिते जिते पहुंचायो उन्हनि खे कायनात सॼे में अलग अलग मकाम ॾेई करे छॾियो ॿुधा त जंहिं मुस्तफ़ा खे अल्लाह सरापा नूर बनायो ॿुधा उन मुंहिंजे आका जो कमाल छा हूंदो लेकिन तवज्जह कजा आदम अलैहिस्सलाम ऐं ॾाढी हवा जेॾी महिल जन्नत मां दाणो खाधो छा खाधो गल गल छा खाधो तो खाधो पुछा खबर हुई रब के जंहिं सजदो न कयो आ उनखे पावर छो ॾिनई पावर भी पाण ॾिनई ताक़त भी पाण ॾिनई उन शैतान चुस मौला आहियां त तुंहिंजो सभु कुझु तुंहिंजो तोखे मालिक भी मञा ख़ालिक भी मञा महबूद भी मञा इबादत भी कया मौला पर मूंखे ॿाहिरि न कढ रब चयो त जेको हिनखे न सुञाणंदो मूं वटि उन जी इज़त आहे ई कान का जेको मुंहिंजे यार जे नूर खे नथो सुञाणे उन जी इज़त कान्हे चई मौला ठीकु आहे कढणो अथई त कढी छॾ पर मूंखे ताक़त ॾे रब चयो ॾिनी मई पावर ॾे रब चयो ॾिनी मई वॾी लंबी उमिरि ॾे रब चयो ॾिनी मई एतिरी ताक़त ॾे जो हिकिड़े टाइम ते करोड़े अरबे माण्हुनि जे खून में गर्दश कयां रब चयो ताक़त ॾिनी मई कंहिंखे रब ताक़त ॾिनी जो पंहिंजे दुश्मन खे ॻाल्हि अगरि कंहिंखे ताक़त ॾिनई शैतान चयो मुंहिंजा मौला ताक़त मूंखे ॾे वाइदो थो कयां त
तुझन बानन के असली बिस दोहलन कोन दींदुस उनन के भटका तुझे खिलाफ कंदुस मुझे रब फरमा इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन पाण तो शैतान चवे मौला सभिनी खे बरगलायो पर जेके तुझा सादिक दीवाना होया उनन मुखे छो थियण भी कोन ॾिनो अज़ीज़ान मन जेको मुझो करीम रब दुश्मन के एतरी ताकत दई रहो आ जेको चवे तो कुरान करीम में अल्लाह वायदो अल्लाह फरमाए तो ला उगवियन्नहुम अजमईन ओ मुझा मौला ताकत दे त तुझन के तुझो मुखालिफ बनाया तुझन के तोखा परे कया रब उन्हें के एतरी ताकत दिनी जो अरबे खरबे जैन ते हिकड़े मिनट में मौजूदा जह महबूब मुस्तफा जेला रब चयो व इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम जेको मुझो महबूब विछड़ियलन खे छिके रब सां मिलाए रहियो आ ॿुधा त उनखे अल्लाह एतिरी ताकत ॾींदो या को न ॾींदो बेशक ॾींदो जेको दुश्मन खे हमेशा ज़िंदा रखियो वेठो आ उहो या रखे रखंदो या कोन रखंदो जवाब दे सोच त सही मुसलमान कैसा तो पंजो अटकाए केड़ो इल्म पढ़ियो थे केड़ी सोच कई थई खुदा जो कसम याद रखी छड़े जेस ताईं मुझो मुस्तफा इन कायनात जे मथा रूहानी तौर ते मौजूद आ तेस ताईं निजाम हली रहियो आ जडे मुझे मुस्तफा इन कायनात के अलविदा चयो त सेकंड भी निजाम कोन हुंदो रब सजो निजाम लपेटे छडींदो बैठा आहियूं जलसो कयो अथव साम्हूं ॾिसो पिया जेके ॿाहिरि हन जिन ॿ माण्हू पाण में ज़िद कनि हिकिड़ो माण्हू चवे अदा फ़क़ीर आशिक़ राजभर ताहिरी आयो आहे जलसे में वेठो आहे ॿियो चए तोखे कहिड़ी ख़बर हो चवंदो त लाउड आवाज़ ॿुधाए रहियो आहे मैक जो आवाज़ ॿुधाए रहियो आहे त फ़क़ीर मौजूद आहे माण्हू वेठा हन माण्हुनि जो हुजण ॿुधाए रहियो आहे त फ़क़ीर मौजूद आहे हेतिरो प्रोग्राम देगियूं पयूं पचनि देगिन जो पचण ॿुधाए रहियो आहे त फ़क़ीर मौजूद आहे उन सवालीअ सवाल कयो भला कीअं ख़बर पवंदी त फ़क़ीर नाहे कि जेॾीमहिल फ़क़ीर वेंदो हलियो त घड़ी खण खां पोइ हिते बि कुकड़ू कू लॻी पई हूंदी यानी जे लाइ जलसो सजायो अथई उहो हलियो वञे सिस्टम सॼो ख़त्म करे छॾी रब जे लाइ काइनात सजाई आहे उन खां सवाइ काइनात खे कीअं हलाईंदो सजाई आहे मुझे करीम रब पंहिंजे मिठड़े महबूब जे लाइ काइनात मुंहिंजो मुस्तफा आहे तॾहिं त दुनिया हली रही आहे हिकिड़ो मिसाल तोखां पुछां हिकिड़ो मिसाल पुछे ज़हन के हाज़िर कर ओ मंछर जे ढंढ रहण वारा आशिक ओ मियाणी आरीस राह में रहण वारा दीवाना ओ मल्लाह फ़क़ीर खुदा तव्हां के सलामत रखे अचण वारनि सभिनी खे मुंहिंजो रब सलामत रखे मेराज जे रात जे मथां हिकिड़ी निगाह विझ काथे मक्को काथे बैतुल मुक़द्दस तफसील न तो चवां रुगी मिसाल तो दिया काथे मक्को काथे बैतुल मुक़द्दस काथे हिकड़ो आसमान काथे हिकड़ो आसमान काथे सत आसमान हिकड़े आसमान जी थोल ज़मीन आसमान जे दरमियान जेतरी वरी हिकड़े आसमान खां ॿिए आसमान ताईं एतिरो विच में फ़ासिलो आसमान भी वया सिदरतुल मुंतहा भी वई अर्श भी वयो फर्श भी वयो लोह भी वयो कलम भी वयो कुर्सी भी वई मुस्तफा काॾे वेठो उते जिते कुछ न हो हिकड़ो खुदा ॿियो मुस्तफा ठीक है जरा गौर त कर गरम बिस्तरो कड़ो लुडियो हो बूढ़ो वुज़ू जो पानी मेरा जुमाने खैर सा मोटियो मुझो मोहम्मद हारी
अज़ीज़न मल इहे तमाम मंज़िलूं बि तय थियो मुझो मुस्तफा करीम आयो मुझे मुस्तफा फरमायो मां वञा पियो त मूसा कब्र में नमाज पियो पढ़े मूसा के कब्र में नमाज पढ़ंदो ॾिसी वरी बैतुल मुक़द्दस में उन जो इमाम थी नमाज पढ़ाए तफ़सील में नथो वञा मूंखे जवाब ॾे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेतिरो बि टाइम लॻो जॾहिं मुंहिंजो मुस्तफा मोटी आयो कड़ो बि लुॾी रहियो हो वुज़ूअ जो पाणी बि वही रहियो हो सेकड़नि जो फ़ासिलो हुयो जवाब ॾे ज़हन हाज़िर कर त दलील मुकमिल कयां मुंहिंजो बेनियाज़ रब काइनात खे ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजो मुस्तफा काइनात जी जान छा आहे मुस्तफा काइनात जी जान त जहान जान नाहे त जहान नाहे जहान उन जो आहे जन वटि जान रब तो चवे जॾहिं मां महबूब खे घुरायो जिब्राइल खे हुकुम कयमि सभिनी मलाइकनि खे चओ जेका शइ जिते आहे उनखे पथर करे छॾी पखी ॿोलण बंदि कनि इंसान साह खणण बंदि कनि पखी ॿोलण बंदि कनि इंसान साह खणण बंदि कनि पूरी काइनात जो निज़ाम बंदि थी वञे जिब्राइल खे मौला क़यामत छा रब चयो क़यामत नाहे यार सां यार जी मुलाक़ात रब हुकुम कहिड़ो आहे रब तो चवे हर शइ खे बंदि करे अॼु फरिश्ता कतार दर कतार थी मुंहिंजे यार जो दीदार कयो मुंहिंजो करीम मुस्तफा एतिरियूं मंज़िलूं पंहिंजे करीम रब जे कुर्ब सां तय करे मोटियो पाणी बि वुज़ूअ जो वही रहियो आहे बिस्तरो बि गरम आहे कड़ो बि लुॾी रहियो आहे मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे जॾहिं महबूब तव्हां में नाहे त काइनात जे कंहिं बि शइ में जान ई नाहे न की चुरण जी ताक़त न की ॾिसण जी ताक़त न की घुरण जी ताक़त न इंसान में न हैवान में न नबातात में न जिन्नात में कंहिं बि शइ में काई ताक़त न आहे अगर कंहिं बि शइ में ताक़त आहे त मुंहिंजे मुस्तफा जे ज़ात जे सदके में आहे मुंहिंजो मुस्तफा आहे त सिस्टम में बि रवानगी आहे मुंहिंजो मुस्तफा अर्शन खां मथे आहे त हेठि सॼी शइ पत्थर थी वई आहे जीअं मुंहिंजो यार आयो आहे त रब सॼी शइ खे वरी रंग लायो आहे जवाब ॾे मुस्तफा आहे त जाना मुस्तफा नाहे त कोई न जाना अॼु बि मुंहिंजो करीम आहे तॾहिं काइनात हली रही आहे अञा वधाए तोखे चवां जरा गौर कर चो त सजण साईं जो फ़कीर जेसिताईं पंहिंजे फ़कीरी अंदाज़ में न अचा इल्मी दलील पंहिंजी जॻह ते लेकिन वरी तोखां थो पुछां अल्लाह जे नबी हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां अज़ाब आयो या न आयो जवाब ॾियो आयो हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां अज़ाब आयो या न आयो चओ आयो बस ॿिनि अंबिया जो ज़िक्र थो कयां लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते छाजे करे अज़ाब आयो चओ हम जिन्स परस्ती जे करे अदब जो जुमिलो आहे अदब में पर्दे जो जुमिलो आहे पर्दे में पिया ॻाल्हायूं शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम ते अज़ाब छो आयो चओ त तोर माप में घटि वधाई कंदा हुया ओ मुझे मुस्तफा करीम जो कलमो पढ़ण वारा ॿुधाए त शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम घटि वधाई घणी कई आहे तो असां सभई लीका लताड़े छॾिया आहिनि जवाब ॾे सेठियूं त सेठियूं पर अॼुकल्ह हारी बि कोन था मुड़नि सेठियुनि खे त ख़ुदा उहो ई गंज ॾेई छॾियो आहे माशा अल्लाह
पंज सेर कंटे जा, पंज सेर फलाणे जा, वसे हारी जो कबर हारी भी चवे तो जे तू ही त मां भी मां हा। फुटी जे करे अध मणा त 3 किलो पानी उन में जरूर विझंदुसि, जे करे जिन्स 20 किलो आ त 5 किलो मिट्टी जरूर विझंदुसि। ओ हारी ज़ालिमन खे ॾिसी करे पंहिंजे हलाल पोहे खे तू न विञा। मुंहिंजो रब उहो आ, तो त 100 मण उछलायो, 100 मण कह करे ॾिनो आ तोखे। जेको 100 मण मां तोखे 100 मण करे ॾियण वारो उहो मुंहिंजो करीम रब तुंहिंजो बेड़ो बि पार करण वारो उहो मुंहिंजो सुणो करीम रब तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं विझण वारो ओ मुसलमान, ओ पैसे वारा, ओ ब्याज खाइण वारा, अल्लाह तोखे हिदायत दे। घाटे जो सौदो पियो करी, गरीबन के हिकड़ी बोरी ॾेई पियो वठी। पहिरीं त मां तोखां सवाल थो कयां, मुंहिंजो रब ताक़त रखे थो या नथो रखे? अगर मुझे तब जी ताकत थी, यकीन थी त हिकड़े मिंट ला सोच, अज तोखे रब ॾिनो आ। जेकॾहिं मुंहिंजो रब सुभाणे तोखे गरीब करे छॾे त छा कंदे? ओ गरीबन खां बोरीअ जे एवज़ 2 वठण वारा, बोरीअ जे एवज़ 3 वठण वारा, खुदा जो कसम तूं घाटे जो सौदो करे रहियो हुई, मुंहिंजे रब जो सौदो निहार। अल्लाह फरमायो मन जा बिल हसनत फलहू अशरु अम्सालहा। मुझे बेनियाज़ रब जे कुरान जे मथा यकीन थई त मुंहिंजो रब थो फरमाए, जेको हिकड़ी बोरी भी मां अल्लाह जे रज़ा जे लाइ गरीबन खे ॾींदो, मां 2 न ॾींदोमांसि, 3 न, 4 न, 5 न, 6 न, 7 न, 8 न, 9 न, मां रब हिक जे एवज़ 10 ॾींदोमांसि। ओ मुसलमान जवाब ॾे, गरीब तोखे 3 ॾींदो, 3 ॾींदो, मजबूर थी ॾींदो। खुदा जो अज़ाब भी पाण ला तैयार करी, गरीबन जूं बददुआऊं भी खणी 3 ते पाण खे पुछड़ो करी, मुंहिंजे रब सां सौदो कर, जेको ॾहूण खां घटि ॾियण ला तैयार ई कोन्हे। घटि में घटि मुंहिंजो रब ॾहूण ॾींदो आ। सौदो कबूल थी या न? मुसलमान ॾाहो थी, सिज बप्पा छा थई? पंहिंजे दिल खां पुछी ॾिस, अगर सिज सुबुह ऐं शाम हिकड़े पासे पाछो मौजूद आ, पो तूं जीअं वणे तीअं कर, तोखे पक थिए त तूं जीअं आहीं सदाई हूंदे। जेकॾहिं सिज बप्पा चाहे केॾी महिल हेॾे वेंदो आ पाछो, केॾी महिल हेॾे वेंदो आ, त पोइ तूं बि गौर कर, जंहिं करीम रब तोखे अॼु दौलतमंद बनायो आ, उहो सुभाणे तोखे गरीब भी करे सघे थो। दुनिया जे बादशाहन ॾे निहार, अडियाला जेल ॾे निहार, उहे वज़ीर आज़म, उहे सदर, मुंहिंजा दोस्त सियासी माण्हू न आहियां, मुखालिफ़त कंहिंसां बि न आहे, असां फ़क़ीरन जो भला कंहिंसां छा वञे। मिसाल पियो ॾियां, मुसलमान जेके कंधूं हिलाईंदा हुआ त हज़ारे आफ़ीसरनि जूं बदिलियूं थी वेंदियूं हुयूं, अॼु ख़ैरात सिहत जी घुरी रहिया आहिनि, कंहिंजो फ़ैसिलो आहे? मुझे बेनियाज़ रब जे कुदरत खे चैलेंज न कर, अल्लाह कंदो त हिते कोई इंशाअल्लाह ताला व्याजी न हूंदो। खुदा न ख़ास्ता अगर को आहे त खुदा रा इहो नुक़सान जो सौदो छॾ, मुंहिंजे खुदा ऐं मुस्तफ़ा सां सौदो कर, जेको ॾहूण ॾियण वारो आहे। अज़ीज़ान मन, मां अर्ज़ पे कयो, कहिड़ी ॻाल्हि पे कयो? अर्ज पे कयम मुंहिंजा दोस्त अज़ीज़, खुदा ऐं मुस्तफ़ा जे विच में ज़रे जे बराबर भी
बि फर्क न कर जेको दुश्मन खे एतिरी ताक़त ॾींदो आहे जेको खून सां गॾु डोड़ंदो आहे ॿुध पंहिंजे यार खे केतिरी ताक़त ॾियण वारो ॻाल्हि पे कयमि हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम जी मूंखे यादि अचे वई तव्हांजो हाल हीणो आहे तॾहिं त सूर बीणो आहे ईअं न कर अल्लाह जो उजूरो ॾहूणो इन ॾहूणे उजूर जे मथां गौर कर शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जी ॻाल्हि कयमि वापार में हेठ मथां ई कंदी हुई मुंहिंजा मुस्लमान थधाईअ सां जुमिलो ॿुधिजा अल्लाह अज़ाब त बेशक कयो लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते अल्लाह अज़ाब कयो शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम ते अल्लाह अज़ाब कयो लेकिन हीअ ॻाल्हि ॿुधो अल्लाह अज़ाब त कयो पर कयो कॾहिं ऐं कीअं कयो असुल इहा ॻाल्हि ॿुध मुंहिंजे करीम रब जॾहिं लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते अज़ाब जो नुज़ूल पे फरमायो अल्लाह पहिरीं पंहिंजे नबीअ खे फरमायो ओ मुंहिंजा सुहिणा लूत जी मुंहिंजा करीम रब तुंहिंजी उम्मत हदूं टपी वई आहे तूं इन्हनि खे छॾे ॾे तूं परे इन्हनि जे शहर मां निकिरी वञ त मां अल्लाह इन्हनि जे मथां अज़ाब कयां नबीअ जे हुअण जे सूरत में अज़ाब नबी हूंदो आहे त अज़ाब कोन हूंदो आहे केतिरा ई नबी जन उम्मत मां तंग थी करे उन्हनि लाइ बद दुआ करे छॾी वाह मुंहिंजा करीम मुस्तफ़ा वाह मुंहिंजा सुहिणा महबूब मुस्तफ़ा पंहिंजा त पंहिंजा पर परामन लाइ बि मुंहिंजे मुस्तफ़ा कॾहिं बद दुआ कान कई आहे मैदान ताइफ जे अंदर मुंहिंजे सुहिणे करीम मुस्तफ़ा जे जिस्म जे मथां पत्थर वसाया विया जिस्म मां खून निकिरी आयो अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील अॼु मुंहिंजे पुनन खे चओ हथड़ा खणे त हिन वादीअ खे ऊंधो करे छॾियां जिब्राइल ईंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में अर्ज़ कंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अर्ज़ कंदो आहे मौला ही त नथा सुञाणनि ज़ुबान मुस्तफ़ा दे गौर कर ओ मुंहिंजा करीम रब ही त नथा सुञाणनि पर मां मुस्तफ़ा खे जेको इल्मु ॾिनो अथई मां मुस्तफ़ा उन ग़ैबी इल्म सां ॾिसी रहियो आहियां कंहिंजे ॿीं पीढ़ीअ में कंहिंजे टीं पीढ़ीअ में कंहिंजे ॾहीं पीढ़ीअ में मां मुस्तफ़ा जा कलमे पढ़ण वारा अचण वारा आहिनि ओ मुंहिंजा मौला उहे जेके अचण वारा आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जे करे मां हिननि खे बि मुआफ़ थो कयां तूं बि मुआफ़ करे छॾ मुझे करीम मुस्तफ़ा जे पाक लफ़्ज़न दे निहार मौला ही त नथा सुञाणनि पर हिननि जे अचण वारनि मां के न के मां मुस्तफ़ा जा आशिक हूंदा मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे ओ आशिको तव्हां त छा पर तव्हां जे जेके नस्लनि मां पैदा थींदा मां मुस्तफ़ा उन्हनि खे बि सुञाणा थो अज़ीज़ान मन अल्लाह जे ज़ात अज़ाब नाज़िल फरमायो पहिरीं नबीअ खे उन्हनि मां निकिरण जो हुक्म ॾिनो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलामो अॼु असां निगाह कयूं असां हम जिन्स परस्ती त छा रियाकारीअ में हदूं किरास शैतानगिरीअ में हदूं किरास ॿिन खे वेढ़ाइण में हदूं किरास कूड़ जा माहिर ठगीअ जा माहिर धोखे जा माहिर ज़ुल्म जा माहिर ज़ालिम हर बीमारियूं असां में पर पोइ बि मुंहिंजा दोस्त अज़ाब नाहे छाजे करे जो इन करे जो मुंहिंजो मुस्तफ़ा ग़ुलामनि में मौजूद आहे जिते नबी हूंदो आहे उते चौरब जो अज़ाब कोन ईंदो आहे अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाईंदो आहे
वमा कान अल्लाह मा अल्लाह जे शान जे लाइक ही न है लियो अज़िबहुम उन्हनि ते अज़ाब कया व अंत फीहिम जंहिंमें मुंहिंजा मुस्तफ़ा तूं मौजूद हुजी उन्हनि ते अज़ाब कीअं कया ॾिसां तो पियो त हदूं किरास कयूं अथनि ॾिसां तो पियो त गुनाहनि जा अंबार खया अथनि पर मुंहिंजा मुस्तफ़ा हिननि जे गुनाहनि ॾे नथो ॾिसां मां तो महबूब जे प्यार ॾे ॾिसी रहियो आहियां तोखां तो पुछा सादड़ी सिंधीअ में कंहिं माण्हूअ अचे तुंहिंजे मच्छिन जे तलाव मां मच्छी कंहिं माण्हूअ मारी कावड़ में ऐं अॼु हिनखे छॾणो न आहे जेॾी महिल भरमे जो आहे त सुञाणे वरितई यार ही त फलाणे मुअज़्ज़िज़ माण्हूअ जो पुटु आहे निहारे छा चवंदेसि कावड़ त अॼु अहिड़ी हुई त टंगूं भञी छॾे हा पर यार कंहिंजी अखि आॾो आई आहे इन करे नथो चवई त यार फलाणे जो तूं दोस्त हई या बचड़ो हई अॼु उन जे करे छॾियो मई मां तोखां थो पुछां जेकॾहिं तुंहिंजी अखि तुंहिंजी दिलि कंहिंखे ॾिसी करे इज़त वारे जो हया करे कंहिंखे मुआफ़ करे सघे थी त मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे मुस्तफ़ा जे उम्मत खे मुआफ़ नथो करे सघे देर तो में मुंह में आ न कि खुदा में देर आ न कि मुस्तफा में देर आ मुझे सोहणे लतीफ सरकार जो शायर पढ़ा मणिया की मेरो रहे जॾहिं होए हबीबन वटे तुझे फर्क जी हुई उन्हनि जे हटे सजण सबा जा घणा पर तो में हुई का घटे हाणे इहा आदत मटे त मुल्क मिड़ो ई मलीर थे सोने लतीफ सरकार तोखे चयो आहे तो मुझे महबूब जा मीलाद करण वारा ओ सोने अब्दुल कादिर जीलानी घोट जी यारी करण वारा तू खुश नसीब हई तू त आला नसीब वारो हई पर पो कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे अञा दुखनि में ॾुतड़जी वियो हई लतीफ सरकार तो चवे यकीनन का त ॻाल्हि आहे वरी पाण फरमाइनि था तो में आ घटि इहा आदत मट यानी तकबुर खे छॾ वॾाईअ खे छॾ हठ खे छॾ गुरूर खे छॾ नफ्स जी गुलामी छॾ पोइ जाॾे निगाह कंदे तूं ही तूं थी वेंदी पाण खे मटा मुसलमान पाण खे मटा मुंहिंजो करीम रब कुर्बदार आहे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा 1.5 कलाक वियो मां बि चयो हा सुने अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जो 5 ॻाल्हियूं हन लेकिन ये 5 ई ॿिए भेरे ज़िंदगी रही त ॿुधाईंदो मई 2 ॻाल्हियूं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ॿुधाए थो इंशाअल्लाह इन तकड़ त हिनखे जल्द मदीने जी टिकट ॾियारी आहे इन करे तो जल्द मदीने तो वञे वञी थो न मदीने माशाअल्लाह अज़ीज़ दोस्तो रात मोहब्बत मां कॾहिं ड्रव न थींदो आहे इश्क मां कॾहिं ड्रव न थींदो आहे प्यार मां कॾहिं ड्रव न थींदो आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे दरबार में हिकिड़ो आराबी आयो जंग जे रहण वारो आयो अर्ज़ु कई मुंहिंजा करीम आका नमाज़ूं भी पढ़ा थो रोज़ा भी रखा थो ज़कात भी दिया तो मालिक माल गंज दिनो महबूब हज भी कयो थम पर सोना हिकड़ो दिल में सवाल खणी आयो हां
मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखिड़न में लुड़क लड़ी आया पाण फरमायो खुश नसीब छा थो पुछण चाही पुछ अर्ज कई मुझा करीम आका अहिड़ो को दस दियो जो जॾहिं अल्लाह जे आॾो जन्नत में वञा रब हिसाब किताब न करे बिना पुछाणे रब जन्नत में मोकिले छॾे अज़ीज़ाने मन मुझे करीम आका जे अखिड़न में लुड़क आया पाण पंहिंजा लुड़क मुबारक मुज़म्मिल वारी चादर सां उघी करे उन ग़ुलाम खे बिना पुछा जे जन्नत में वञण जो दस कहिड़ो ॾिनो जेकॾहिं तूं बि वञणु चाहीं थो त पोइ इहो ॾसणो यादि कर रब तोखे बि जन्नत मोकिलींदो छो त मुझे करीम आका ग़ुलामनि खे पहिरीं मोकिलींदो आहे आखिरी ग़ुलाम ताईं बि मुझे मुस्तफ़ा फरमायो जेसीं उनखे वठी जन्नत में न पहुचायां तेसीं मां मुस्तफ़ा रब सां राज़ी कोन थींदुसि शेर चवां हाय जन्नत में पेर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो वाह मुझे दिल पर जो आ प्यार गुनहगारड़नि सां वाह मुझे आका जो आ प्यार किन्ननि को झिड़नि सां है जन्नत में पैर न पाईंदो है जैसी उम्मत न छॾाईंदो बाग मुझे सुणल जो आ प्यार गुनहगारड़नि सां अल्लाह दो खुदा भी जलाल में हादी असां उन हाल में है कलीम बेन ॻाल्हाईंदो है सुहिणो कलीम न ॻाल्हाईंदो है मुंहिंजो आका उम्मत छॾाईंदो वाह मुंहिंजे दिल पर जो आ प्यार गुनहगारड़नि सां केतिरा कुर्ब मुझे करीम मुस्तफ़ा जा गाए गाईंदे लतीफ़ सोने का पुज छा थो चवे चवे तो थोरनि मथां तोरा अल्लाह मूं ते महबूबनि जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा भलायो ऐं भेरा मत गणे गणी दुसके तेरा कहिड़ा मुझे पुनल जा थोरा गाईंदे कहिड़ा मुझे सजण जा थोरा लाहींदे ओ कलमे वारा मुसलमान तोखे पैदा कंदड़ रब जो कसम थो तोखे ॾियां जेकॾहिं न तुंहिंजे पुट खे को रुॻी पटे वाली वठी ॾे या ओस्ताद जो आर्डर वठी ॾे या किलारकी वठी ॾे त सतनि पीढ़ियुनि खे चवंदे बच्चा साईं जा सदाईं गुलाम रहजो छो इन तव्हांखे नौकरी ॾिनी जो तव्हांजी बुखुनि मां जान छुटी जंहिं बुखुनि मां जान छॾाए सॼी आकहि खे उन जो गुलाम बनाए जंहिं जहन्नम मां जान छॾाए उहो तोखे नज़र छो न आयई सोच मुसलमान मुझे करीम आका जे थोरन जे मथा एतिरा मुझे महबूब थोरा कया आहिनि ज़मीन ते अचण सां दुआ या रब हबली उम्मती मौला मुझे किनड़नि कोझड़नि जी कारत हुजे उन मुझे सुणे करीम मुस्तफ़ा सां लेखा कीअं तो करी ॻाल्हि वधी वेंदी राति ढली वेंदी इश्क जूं कचहरियूं खुली वेंदियूं मां अर्ज़ पे कयो उन आराबीअ चयो महबूबा निमाज़ूं बि पढ़ंदो हां
रोज़ा बि रखंदो हा, ज़कात बि ॾींदो हा, हज बि महबूब कयो थम, पर दिल चवे थी जन्नत जो आसान रस्तो दस्यो जो रब पुछाई न करे हलियो वञा। उन सहाबी उन आराबी की पक हुई त ज़ुबान मुस्तफ़ा जो खुलंदी त हुते कुन फयकून देर कान थी। हे त आराबी हो, हिकिड़े मुनाफ़िक जो ज़िक्र पढ़ियो कंहिंजो, वरी वरी चओ कंहिंजो। मुनाफ़िक छा के चइबो आहे, जेको ज़ुबान ते ज़ाहिर में हिकिड़ी हुजे, अंदर में का टी हुजे, निमाज़ूं बि मुंहिंजे महबूब जे पोयां, पटका सब कुछ शरीयत जो इत्तिबा, पर अंदर में मुझे मुस्तफ़ा जे ला मोहब्बत नहीं, पर मुझा दोस्त अजीज अदावत हुई। रब चयो इन्नल मुनाफिकीन फी दरकिल अस्फल मिनन नार, ओ मुझे मुस्तफ़ा जे ला अंदर में ॿियाई रखण वारा, तुंहिंजी जाइ जहन्नम जो हेठा हूं दरो। अल्लाह ताला मुनाफ़िक़त को पनाह में रखे। अर्ज़ पे कयूं मुझा दोस्त अजीज मुझे करीमा का फरमायो, उन मुनाफ़िक जी ॻाल्हि पे कयम, मुझे करीमा का हिकिड़ो दफ़ो फरमायो, गौर सां ॿुधजा। मुझे करीमा का फरमायो, मग़रिब जे निमाज़ खां बाद में इशा जे अज़ान खां पहिरीं जेको सुहिणी नियत सां नफ़िल पढ़ंदो, मुंहिंजो रब उन जी दुआ क़बूल करे छॾींदो। मुनाफ़िक ॿुधो, दिल में ख़याल कई, सॼी ज़िंदगी मुनाफ़िक़त कई थम, महबूब सां दुश्मनी कई थम, आहियां त मुनाफ़िक, पर इहा पक्का त ज़ुबाने मुस्तफ़ा मां जेको निकिरंदो उहो सचो आहे। मुनाफ़िक़त छा, पर मके जा मुशरिक ऐं काफ़र बि अमानतूं मिटनि वटि न रखंदा हा, मुंहिंजे मुस्तफ़ा वटि रखंदा हुया। उन्हनि खे बि यकीन हुयो त महबूब मुस्तफ़ा जी ज़ात सादिक़ ऐं अमीन अहिड़ी आहे जो मके में को अहिड़ो आहे ई कोन को। अज़ीज़ान मन, उन मुनाफ़िक जे दिल में ख़याल आयो त अॼु राति मग़रिब खां बाद बरकातूं नफ़िल पढ़ंदुसि। तवजह कर, मुनाफ़िक पाण खे बख़्शिराइण चाहियो, रब बख़्शण न चाहियो। जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाप जे अंदर में कीनो बुग़्ज़ रखंदो आहे, मुंहिंजो अल्लाह उनखे कॾहिं बि मुआफ़ कोन कंदो आहे। छो त दोस्त जो फलाद केरु वठंदो आहे, जवाब ॾे। नंढी जो फलाद केरु वठंदो आहे, मासूम जो फलाद संभालींदड़ वठंदो आहे। दोस्त जो फलाद दोस्त वठंदो आहे, नंढी जो फलाद वॾो वठंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा नंढड़ो आहे, अबो बि वई अम्मा बि आहे, उनजो वॾो केरु आहे? मुंहिंजो मुस्तफ़ा करीम बचपन में यतीम आहे, उनजो संभालींदड़ केरु आहे? मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे काइनात जे अंदरि इमामुल अंबिया बनाइण वारो केरु आहे? चओ त उहो करीम रब फलाद वठी रहियो आहे, जहन्नम जे तरे में मोकिले रहियो आहे कंहिंखे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाइ अंदर में ॿियाई रखंदो आहे। उन पको इरादो कयो अॼु नफ़िल पढ़णो आहे, जीअं निमाज़ महबूबन जे पोयां पढ़ी बस करे, अञा नफ़िल जे उथण जो इरादो करे, मिर्गीअ जी बीमारी वठी वञेसि पियो, तड़पे तेसि ताईं तड़पंदो हो जेसी इशा जो अज़ान ईंदो हो। मौक़ो ई न मिलियुसि, छो जंहिंखे ख़ुदा बख़्शण न चाहींदो आहे उनखे मौक़ो ॻाल्हि ॻाल्हि। ऐं जंहिं ते न रब रुसंदो आहे उनखे छा कंदो आहे, जो रब रुसे मत खसे हणे कोन हथियार, कराए अहिड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो। रात गुज़री वई, उन आराबीअ जो ज़िक्र रहिजी न वञे, नमन खां पोइ 11 थी विया, कलाक मां 2 कलाक थी विया, आशिकनि खे ख़बर ई कान पई। ओ मंचुर डंड जे कप ते मियाणी आरिस राज रहण वारो मलाह बिरादरी ऐं उन जा दोस्तो, मुंहिंजो करीम रब ईअं तव्हांखे दुनिया में जीअं सुकून ॾिनो, ईअं क़ब्र ऐं हशर में बि सुकून अता फरमाए।
मुझे मुस्तफा करीम जे प्यार में वेठण वारो उन मुझे करीम मुस्तफा जे अरबी अर्ज कयो या रसूल अल्लाह नमाज़ू भी आहिन रोज़ा भी आहिन ज़कात भी दीदो हां हज भी कयो थम महबूब पर दस दियो रब न पुछे हलियो वञा तवज्जो कर मुझे करीम आका फरमायो मुझे करीम आका फरमायो ओ सवाल करण वारा दस मां मुस्तफा तो जे अमल कंदे हा मुझा महबूब कीअं न कंदुसि बिना पुछाणे वञणो छो त ॿियो तोरींदड़ तकड़ा फमई यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह महबूब ता बिना हिसाब जे हलियो वञा मुझे करीम आका फरमायो ओ म्याणी आरी सरा वारा बुध मुझे आका फरमायो तू मखलूक ते कावड़ करण छदे दे त खालिक तो ते कावड़ करण छदे दीदो वरी जुमलो दोहराया मुझे करीम आका उन पंजे अरबी के फरमायो जे बिना हिसाब किताब जे जन्नत में वञण तो चाही तू अल्लाह जे मखलूक ते कावड़ न कर त मुझो रब भी तो ते कावड़ को न कंदो बियो मुझे करीमा का चा फरमायो मुझे करीमा का फरमायो तू अल्लाह जे मखलूक के मुआफ कंदो वञ मुझो रब तोखे भी मुआफ करे छॾींदो बुधा जन्नत सौलिया दुखी है गाला गाला सौलिया दुखी है नंढड़े नंढड़े गालन ते बिरादरी छिनण वारा थोड़ी थोड़ी गाल ते मिट्टी माइटी छिनण वारा सेकड़ में रुसण वारा यो रुसण तोला मुनासिब कोने को ये न कर तू मुझे करीम आका जो उम्मती है मुझे मुस्तफा त दस दई चलो तू बे के माफ कर रब तो के माफ करे इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा तू जमीन वारे ते रहम कर आसमान वारो तो ते रहम करे छडे त पोइ वाइदो कर तजे खां पोइ के कावड़ कोन कंदुस ओ मुसलमान इमाम बुखारी के खोल इमाम मुस्लिम के खोल इमाम तिरमिजी के खोल अल्लाह तक कुरान करीम में फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन अब्बे अम्मा के उफ भी न चाहो रब कुरान में फरमायो मुझे करीम मुस्तफा दे निहार सजी जिंदगी में मुझे करीम मुस्तफा कदे पाजे गुलाम के भी उफ को न चयो अल्लाह फरमायो अब्बे अम्मा के उफ न चाहो अब्बे अम्मा जो अदब कयो मुझे करीम मुस्तफा सजी जिंदगी पाजे कहे गुलाम के भी उफ को न चयो ऐं जेको मुझे करीम मुस्तफा जे सगे चाचे हजरत अमीर हमजा शहीद के शहीद कराइण वारी माई हिंदा ऐं शहीद करण वारो ओहो पहिरी जेको बदबख्त हुयो उहा माई हिंदा जे जिगर चीरे मुझे मुस्तफा करीम जे चाचे जो दंदन सा चबाड़ियो हो जिस्म जो अंगो अंगो अलग करायो हो पर जदे मुझे करीम मुस्तफा जे अंगण ते हली आए मुझे करीम मुस्तफा उनखे भी मुआफ करे छडियो मुसलमान मुआफ कर सिख मुसलमान कावड़ छड़न सिख खुदा जो कसम वरी तो चवा मुखे पैदा कदर रब जो कसम तू जॾहिं न कंहिंखे बिन बिड़ियलन खे ठाहींदो हई ऐं मक़सद तुंहिंजो कुछ भी न हुजे न कि ईअं न त सिस्टम रखियल हुजे 5000 तूं ॾिजां 10 तूं ॾिजां जीअं वापारी वापार करेंदा न गाॾियुनि जो 5 हुन ॾींदड़ खां बि वठंदा 5 वठंदड़ खां बि वठंदा ईअं न कजां अल्लाह जे रज़ा जे लाइ त मुंहिंजे रब क़ुरान करीम में फरमायो व इन तुस्लिहू बैनन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह
जे मखलूक में सुलह कराए बगैर कहे लालच जे बिन बिड़ियलन खे ठाहे मुझो रब तो फरमाए तो फर्श ते ठायो अर्श वारो तो सा प्यार थो करे तो फर्श वारन सा ठाहो करायो अर्श वारे तो सा ठाहो करे छड़ियो अचो तज मीलाद मुस्तफा में दिल जो दिल में वायदो कयो तो अज खां पोइ बिन खे ठाहींदासीं इंशाअल्लाह छा कंदासीं बिन खे कतान कोन विढ़ाईंदासीं इंशाअल्लाह ताला पर जेकर के विढ़ंदा त हड़ऊं बड़ऊं ॾेई विच में पिणन के विढ़ण कोन ॾींदासीं छो हलो त हलऊं कोरिए हलो त हलऊं कोरिए नाजुक जनी जोनी गढ़न सारो दी हो छिनण मूल न सिखिया मुझे मुस्तफा जो गुलाम हुई तोखे गंढण सुहंदो आ गाल मां गाल चढ़ी आई आ हजरत दाता गंज बख्श हजवेरी जो रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जे कामिल वली जे दरबार में संदन जो गुलाम परे खां आयो उन इलाके जो कैंचू ॾाढियूं मशहूर हुयूं दिल में ख्याल कई कैंची तूफ़ो खणी वञा मुर्शिद करीम सेर वठाईंदा राज़ी थी पवंदा कैंची खणी आयो मुर्शिदन जे हुजूर में पेश कई सुणे दाता गंज बख्श हजवेरी रहमतुल्लाह अलैह कैंची खणी करे फरमायो अल्लाह ताला बच्चा तोखे नियत जो सुहिणो अजर ॾींदो पर जे कॾहिं सुई आणी हा त अॼु गंज बख्श हजवेरी ॾाढो ख़ुशि थिए हा छा आणी हा सुई गुलाम अर्ज़ कयो क़िबला 20 सुयूं ख़रीद करे सघजनि थियूं न हिकिड़े कैंचे जे हिसे ते पाण फरमायो तुंहिंजी निगाह क़ीमत ते आ पर असांजी निगाह किरदार ते आ कैंची केॾी बि क़ीमत वारी हुजे उहा ठहियल खे कटे अलॻि कंदी आ मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जो इहो वतीरो नाहे कंहिंखे बि कटे अलॻि कोन कंदा सुई केॾी बि सनी हुजे या तुली हुजे नई हुजे या पुराणी हुजे उहा ॿ टुकड़ा थियल खे पाण में कढे गॾु कंदी आ अल्लाह जे सालिहन जो तरीक़ो इहो महबूब मुस्तफा जे आशिकन जो तरीक़ो इहो जन्नत तो कुछ भी मसलो कोने मुझा दोस्त जन्नत जन्नत ला तो उहे तड़पन जन वट मुझे मुस्तफा करीम जी शरीयत ऐं सुन्नत मौजूद न हुजे जन वट मुझे मुस्तफा करीम जे आशिकन जी निस्बत न हुजे जन वट इहा निस्बत आहे उन्हनि खां पुछ मुझे मदीने जे साईं फरमायो उहे जवान भी हूंदा जेके जन्नत में भी बेचैन हूंदा जन्नत में भी बेचैन हूंदा रब मलाइकन खे चवंदो मुझन खां पुछिए छो छा थियो तव हूरू भी ग़िलमान भी नहरू भी जेको इरादो कयो वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन कुछ दिल में इरादो कंदा वींदो हर शे यादो अचे विधी छो नुज़ुलम मिन गफूरिर रहीम अज मेज़बान खुदा मेहमान हड़े उन खुदा जे मेज़बानी वारी जन्नत में भी मुझे करीम मुस्तफा फरमायो अहिड़ा बि हूंदा जेके उते बि ख़ुशि कोन हूंदा रब मलाइकन खे मोकिलींदो पुछी अचो छा खपेव जन्नत में छा कोन्हे अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला जन्नत में त सभु कुझु आहे हूरूं बि ग़िलमान बि नहरूं बि नेमतूं बि पर मुंहिंजा मौला जेको यार जे दीदार में मज़ो आ ओहो जन्नत जे नज़ारन में नाहे जन्नत जी तड़प करण वारा जन्नत वारे यार जी तड़प कर
जन्नत जा मज़ा ॾिसण वारा जन्नत वारे यार जी तरफ़ कर जंहिंखे यार मिलियो जन्नत कान्हे ईंदी मुंहिंजा मिठा तो अल्लाह ताला जी ज़ात बरकत हाजी मोहम्मद फज़ल मल्लाह ऐं संदसि पुटनि खे अल्लाह ताला सलामत रखे उन्हनि जे तरफ़ खां ऐं मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मल्हायल मीलाद जश्न जी ख़ुशी ऐं मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िक्र जी महफ़िल जंहिं पंहिंजे प्यारे बाबा मरहूम दुर मोहम्मद मल्लाह ऐं प्यारी अमड़ मरहूमा जे रूह जे दर्जात जे बुलंदीअ लाइ महफ़िल सजाई आहे मौला हिननि सभिनी हाजी मोहम्मद फज़ल ऐं उनजे बचड़नि जी दुआऊं क़बूल कंदे ख़ैर क़बूल कंदे हाजी दुर मोहम्मद मल्लाह ऐं उनजी घरवारी मरहूमा जे या अल्लाह उनजी मग़फ़िरत फरमा उननि जे दर्जात खे बुलंद फरमा पर ही जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जा आशिक़ आहिनि मौला हिननि जो बि बेड़ो पार फरमा जन जन जा अज़ीज़ वकार दुनिया छॾे विया आहिनि मौला उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना जेके जेके सवाल आहिनि करीम रब उन्हनि जे दिलनि जा सवाल पूरा फरमा अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला महबूब ज़मानो कहिड़ो बि हुजे तुंहिंजे शान खे बुलंदो बाला मां रब फरमाईंदुसि मुबारक आहे हेॾे ॾिसो मुबारक आहे हिन नौजवान दोस्त के तव्हां खे ॾेखारण जे लाइ छा रखियो अथई जश्न ईद मीलाद नबी वरी हिन फ़क़ीर खे ॾेखारण लाइ छा रखियो अथई फलाणा पुट फलाणे जा याने न कंहिंखां चिट वठणी पवे न कंहिं ख़बर आहे त फ़क़ीर पुछंदो आहे अल्लाह ताला नौजवान खे सलामत रखे न कंहिंखां पुछणो पवे केतिरा दफ़ा ओ मंछर जे ढंढ किनारे रहण वारा हे लिखियल न हुजे हा त एतिरा दफ़ा यादि कोन अचो हा ये तकरीर जिथे भी विंदी अजकल नेट जी दुनिया है दुनिया में विंदी पर मंचर ढंढ जे किनारे ते रहण वारा म्याणी आरी सिरा जे रहण वारा ये दुनिया में इन नाले से मशहूर जरूर हूंदा हाँ हाँ इंशाअल्लाह ताला तो मुझा दोस्तों अजीजो तवा सभी के मुबारक हुजन या उम्मीद तो रखा तो इंशाअल्लाह ताला अज दिल में वायदा करे दिल में मूसा न दिल में वायदा खुदा कदो इते कोई भी अहड़ो न हुंदो जेको कहजे मथा कावड़ करण वारो हुंदो पर जेकर करण वारो आ तो वायदो करे तो इंशाअल्लाह ताला अज खां पो कहते कावड़ न कंदुस पांजे करीम आका जी सुन्नत अदा करे ओ पांजे नौकर के भी उफ न चवंदुस ओ मुझा दोस्त अजीज पांजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अदा कंदे जो बिन मुसलमान जो पाण में सुलह कराईंदुस बिन मुसलमान के पाण में ठाहींदुस बिन मुसलमान जो वेढ़ो जेकरे को बिड़ी पियाहन उन वेढ़े के आबाद करण जे लाइ मां कोशिशूं कंदुस ओ मुझा अदा ऐं दिल में वायदो कर त जेको रब ॾिनो आहे मिस्कीननि ग़रीबनि जी कुछ न कुछ 100 रुपया थई न 1 रुपयो ग़रीबनि खे ॾेई छॾ 99 रुपया संभाले रख इंशाअल्लाह ताला इहो 1 रुपयो तुंहिंजो 99 रुपयनि जी हिफ़ाज़त कंदो याद रखी छॾ इहो न सोचजां त रुपयो ॾिनमि 99 थी विया अल्लाह जे राह में रुपयो ॾिनो अथई इहे 99 रुपया न 99 100 थी वेंदा खुदा जे राह में दे अल्लाह जे मखलूक जे मथा रहम कर बीमारन यतीमन बेवहन का व्याज न वठो रब जे रज़ा ला उन जी मदद कर मुझो अल्लाह तुझो बेड़ो पार करे छॾींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानड़ो याद रखो इहो वायदो कयो त इंशाअल्लाह ताला एक ॿिए खे मुआफ़ कंदासीं एक ॿिए खे मुआफ़ कंदासीं अल्लाह ताला मुझो चवण तव्हां जो ॿुधण पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में मक़बूल व मंजूर फरमाए कॾहिं कॾहिं एहसास थींदो आहे बुखार सां आयुसि ॻाल्हाए बि न पियो सघां मैं अली गोहर हिकिड़ो गिरह मानीअ जो खाधो आहे चओ त न बस मुझे महबूब जे मुल्क जी अजवा जो पगड़ियूं अल्लाह कहिड़े आशिक ॾिनियूं ताज़ी अजवा ही यकीन कयो अखियूं कोन पयूं खुलनि ड्राइवर ॿाहिरि गवाह मंझंदि फोन कयो में अली गोहर जो मूंखे मुआफ़ कर अॼु मुंहिंजी तबियत सही कोन्हे चईंसि तव्हांजी मर्ज़ी बाक़ी आशिक इंतज़ार में हल इन हाल में नितुस मुझे रब महबूब जे वतन जी अजवा जूं पगड़ियूं नसीब कयूं उहे जो अंदर में वयूं रब जो तुंहिंजूं सभई तकलीफ़ूं वयूं
अधु कलाक ॻाल्हाइण वारे सवा 2 कलाक ॻाल्हायो आहे अञा बि तव्हां था चओ त ॻाल्हाए